अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू व मन युद्लिल्हु फला हादिय लहू। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहू व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सुभान अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि सुभान अल्लाह व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सुभान अल्लाह। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। सुभान अल्लाह। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी हक नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सुभान अल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सबई गर्जी मुझे महबूब जे मथा दुरूद पाक करो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
मुझा निहायत वाजिबुल एहतराम दोस्तों बुजुर्गो, अमा प्यारी जमात जे अगियां मु अल्लाह तबारक व तआला जे कलाम पाक मां एक मशहूर मरूफ आयत शरीफ तिलावत कईया। सुभान अल्लाह। दुआ कयो त रब करीम मु गुनहगार खे हक ऐं सच बयान करण जी तौफीक अता फरमाए। आमीन। अवा असां सभिनी खे ॿुधी करे उन जे मथां अमल जी तौफीक अता फरमाए। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह। अवा हर साल मुझे महबूब सुभानी पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी यारी शरीफ मल्हाईंदा आहियो। सुभान अल्लाह। ऐं मां गुनहगार बि अवां जे ख़िदमत में हे ॿियो चकर हाज़िर थियो आहियां। सुभान अल्लाह। अदो फ़कीर धनी बख्श हुकुम फरमाईंदो आहे ऐं असां उन जे हुक्म ते तव्हां जे अॻियां हाज़िर थींदा आहियूं। चल तव्हां जी असां जी रब करीम इहा हाज़िरी क़बूल फरमाए। सुभान अल्लाह। मुंहिंजा मिठड़ा भाउ सोने दस्तगीर पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी जे ही हुआ रबीउ सानी महीनो आ मगर मशहूर यारीअ वारो महीनो सॾिबो आहे। सुभान अल्लाह। सभई पंहिंजे वसाहर सोने दस्तगीर जे दरबार में हाज़िरी पेश कंदा आहिनि ऐं असां जेका हीअ यारी कंदा आहियूं इहा मुक़रर न हूंदी आहे। सुभान अल्लाह। सॼे महीने में केर पहिरीं तारीख़ जेकॾहिं महबूब सुभाणीअ जे लाइ यारी शरीफ़ करे तॾहिं बि उहा यारी, ॿी तारीख़ करे तॾहिं बि उहा यारी, 15 तारीख़ केर करे, 11 तारीख़ करे, पर 28 तारीख़ केर करे तॾहिं बि यारी सॾिबी आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ईअं नाहे त बसि हरू भरू 11 तारीख़ थी त यारी आहे, न त नाहे। सॼे महीने में मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम आशिक पिया यारियूं ॾींदा आहिनि, के खीर विराईंदा आहिनि, के मिसरियूं विराईंदा आहिनि, के देगियूं चाढ़े मुंहिंजे सुहिणे दस्तगीर जे दरबार में सुभान अल्लाह पेश कंदा आहिनि। ऐं हिन ख़ैर जो नालो हूंदो आहे अल्लाह जे लाइ ख़ैरात दस्तगीर जी यारी। सुभान अल्लाह। ईअं हूंदो आहे न बाबा। सुभान अल्लाह। त हीअ महबूब सुभाणे जी यारी शरीफ़ आहे, ख़ैर अल्लाह जे वाट में कंदा आहियूं, पर नियत यारी शरीफ़ हज़रत गौसल आज़म दस्तगीर जी हूंदी आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, ये अल्लाह जे वलियन कामिलन जी मोहब्बत इहा असांखे अल्लाह दिल में विधी आहे। सुभान अल्लाह। छो त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पंहिंजे वलियन जे लाइ काइनात में ऐलान करे छॾींदो आहे त ही जेको शख्स आहे ही मूं रब जो वली आहे, ही मूं रब जो दोस्त आहे। सुभान अल्लाह। हदीस पाक में ईंदो आहे त के इंसान के जिन उन्हनि खे छॾे करे पूरी काइनात उन अल्लाह जे वलीअ सां मुहबत कंदी आहे। सुभान अल्लाह। मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मशहूर मारूफ हदीस आहे। मुझे सुने महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल हुब्बु लिल्लाहि वल बुग़्ज़ु लिल्लाहि। सुभान अल्लाह। जेकरे के सां मोहब्बत हुजे तॾहिं भी अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर, जेकरे के सां बुग़्ज़ हुजे उहो भी अल्लाह जे ख़ातिर हुजे। सुभान अल्लाह। असांजी अल्लाह जे वलियन सां मोहब्बत इन जे करे हूंदी आहे जो हू अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जा वली दोस्त हूंदा आहिनि, अल्लाह जा कामिल वली हूंदा आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जॾहिं हिसाब किताब फरमाईंदो मलाइकनि खे फरमाईंदो मलाइको इन फिलाने शख्स के मूं रब जी दरबार में पेश कयो। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, जॾहिं रब जी दरबार में उन खुदा जे बाने खे यादो ईंदो अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाईंदो
मलाइको इन बाने सामू रब जो को हिसाब किताब आहई कोन इन जा न को अमल तुरंदा न को नेकियूं तुरंदियूं इन बाने के मां बिना हिसाब जे रब तव्हां के हुकुम थो कयां त मलाइको हिन खे वठी जन्नत ॾे वञो। सुभान अल्लाह। मलाइका अर्ज़ कंदा या इलाहुल आलमीन बी सॼी दुनिया जो तो रब हिसाब किताब कयो आ मुंहिंजा मौला हिन पंहिंजे बानरे जा तो अमल छो न तोराया हन। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो ओ मलाइको ही त मुंहिंजो उहो बानू आ जो हिन जो उथण हिन जो विहण हिन जो ॻाल्हाइण मूं रब जे रज़ा जे ख़ातिर हूंदो हुयो। हज़रत भिटाई साईं रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आ त तन तस्बीह मन मणियूं दिल दबूरो जन तंदू जे तलबजूं वहदत साण वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन सुता उहे ई सुहन जन जी निद्र इबादत। रब जी ज़ात बाबरकात फरमाईंदो मलाइको ही मुंहिंजो बानड़ो आ ही मुंहिंजो दोस्त हुयो ही मुंहिंजो कामिल वली आ जे रातियूं सॼियूं निंड फिटाई हिन जो उथण वेहण सुम्हण मूं रब जे रज़ा जे ख़ातिर हूंदो हुयो। जॾहिं रब जी ज़ात बाबरकात मलाइकनि खे फरमाईंदो मलाइको हिन खे वठी जन्नत ॾे वञो उहो बानू अल्लाह जो वली रब जी दरबार में अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला ईअं मां कीअं जन्नत में वञा मुझे महबूब आमिना जे लाल इमामुल अंबिया नबियन जे सरदार फरमायो आ रब जी दरबार में वो बानू अर्ज कंदो या अल्लाह मुझा मौला करीम मुखे त तू जन्नत दे तो मोकली या इलाहुल आलमीन ही जे के बानड़ा मुझा मौला बिना लालच जे या अल्लाह जन्मू रब मुमू तुझे कामिल वली सा सुहबत कई या अल्लाह पंजा कम कारियूं छड़े या अल्लाह पंजा धंधा छड़े मुझा मौला मुंह अब्दुल कादर जिलानी जूं पे यारियूं विरायूं मुझा मौला पे खीसन मां खर्च कया या इलाहुल आलमीन ए मिस्कीन मुझे दरद इंदा मूसा तुझे रजा जे खातर मोहब्बत कंदा मुझा मौला इए मां कीअं जन्नत दे वञा। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो ओ मुझा प्यारा कामिल वली वञ महशर जे मैदान में जेके तुझी दिल चाहे उन्हनि खे वठी पाण सां गॾु जन्नत ॾे वञ। चओ सुभान अल्लाह सलात मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तॾहिं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पंहिंजे कलाम पाक में फरमायो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सुभान अल्लाह। रब फरमाए तो अला खबरदार इन बेशक तहकीक औलिया अल्लाह जेके मूं रब जा वली हन रब जी ज़ात बाबरकात फरमायो अला खबरदार बेशक जेके मूं अल्लाह जा दोस्त हन वली दोस्त के चइबो आहे मुंहिंजा अज़ीज़बा अला इन औलिया अल्लाह रब फरमाए थो जेके मूं अल्लाह जा औलिया हन ला खौफुन उन्हनि खे को खौफ नाहे वला हुम यहज़नून। रब जी ज़ात बाबरकात फरमाए थो जॾहिं महशर जे मैदान में पहुचंदा उन्हनि खे पंहिंजो त गम न हूंदो वला हुम यहज़नून उन्हनि खे को बि गम न हूंदो।
अब अल्लाह जे वलियन सां फ़ाइदो आहे या कोन्हे? अल्लाह जे वलियन सां मुहब्बत कयो, रब जे प्यारन कामिलन वलियन जी पंहिंजे सीने में मुहब्बत कंदो, इंशाअल्लाह ताला तव्हां असांजा बेड़ा पार थी वेंदा। मुजादी दबा हे जेका तव्हां यारी मुझे पीरन जे पीर अब्दुल कादर जीलानी जी कई आ, उन अब्दुल कादर जीलानी कसीदे बुर्दे में कसीदे गौसिया में फरमायो आ, सुनो अब्दुल कादर जीलानी फरमाइंदो आ, जेको मुझे तरीके में दाखिल थियो माना जेको मुझो मुरीद थियो, सोने अब्दुल कादर जीलानी फरमायो मुझो मुरीद थियो, भला जे करे मुंह ताईं न पहुची सघियो, मुझे मुरीद जो को मुरीद थियो, उन जे मुरीद जो मुरीद थियो, जियां कड़ी कड़ीअ सां मिलल हूंदी आ। अब्दुल कादर जीलानी फरमायो जेको मुंह अब्दुल कादर जीलानी जे निस्बत में आयो, जेको मुझे मुरीद जो मुरीद थियो, सोने अब्दुल कादर जीलानी फरमायो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मुंह अब्दुल कादर जीलानी सां वाइदो फरमायो आ। अबा नबियन ॾे ईंदो आहे वही ऐं वलियन खे थींदो आहे इल्हाम। हज़रत अब्दुल कादर जीलानी फरमायो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमायो ओ अब्दुल कादर जीलानी जेको तो सुणे दस्तगीर जे निस्बत में आयो, जेको तुंहिंजे मुरीद जो मुरीद थियो, जेको तुंहिंजे तरीक़े में दाख़िल थियो, उनखे एसिताईं मौत न ईंदो जेसिताईं हुन जे ज़बान ते जारी थिए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा, सब करो इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ, जे भी आखिरी जी जो कलमो होंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुझे महबूब फरमायो जे करे उन खां बाद में कंहिं को लफ्ज़ को न ॻाल्हायो आ, मौत अची विस इज़राइल मथां पहुची विस, मुझे महबूब फरमायो उहो जन्नती आ। सलात मुझे साहिब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अब गाल आए मोहब्बत जी, सुभान अल्लाह। अल्लाह जे वलीअ सां निस्बत कयो, मुजादी दबा हे देगियूं चरियूं ये हिकड़े धनी बख्श तक कोन चारियूं हूंदियूं न, ज़ाहिरा मिटन माइटन घर वारनि हिन सां कुछ न कुछ ॾिनो हूंदो। मुजादी दबा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ॿुधो अथव न, ख़ुदा जो प्यारो नबी यूसुफ अलैहिस्सलाम एॾो हसीन हुयो, जेकॾहिं को ओचितो कंहिंजी नज़र पवंदी हसन हज़रत यूसुफ जे चेहरे मुबारक ते त 3 महीना उनखे न उञ लॻंदी हुई न बुख लॻंदी। पर मुजादी रबा जन हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिठो, उन्हनि पंहिंजा हथ कपे विधा। मशहूर ॻाल्हि ॿुधल अथव न, औरतूं नौजवान हुयूं, उन्हनि हथ कपिया हज़रत ज़ुलेखा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे ताना ॾिनी हूंदियूं, ओ ज़ुलेखा तूं बादशाह जी घरवारी चरी थी पईं, छा ॾिठो त यूसुफ में? हज़रत बीबी ज़ुलेखा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायनि ओ मुंहिंजूं साहेड़ियूं, ओ मुंहिंजूं भेनरूं, अवां मूंखे ताना न ॾियो, हिकिड़ो दफ़ो रुगो मुंहिंजे प्यारे यूसुफ जी ज़ियारत कयो त पोइ मूंखे ॿुधाइजो। मुजादी दबा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं बि हलंदा हा, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे मुंह मुबारक ते पर्दो ॾिनल हूंदो हुयो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे हज़रत ज़ुलेखा अर्ज़ कयो, सुना यूसुफ औरतूं मूंखे मिस्र जूं ताना थियूं ॾियनि, अल्लाह जो नालो अथई ओ प्यारा यूसुफ, औरतुनि खे मां छुरियूं बि ॾियां थी तिखियूं ऐं सूफ़ बि ॾियां थी, महिरबानी करे उन्हनि जे हिकिड़ो दफ़ो अॻियां पर्दो हटा जा। मुजादी रबा जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के
उन्हनि औरतुनि ॾिठो, औरतुनि खे हज़रत ज़ुलेखा रज़ी अल्लाह ताला अन्हा बीहारे छॾियो, छुरियूं बि तिखियूं हथ में ॾिनई, सूफ़ बि ॾिनई ऐं चई जंहिं वक़्त में मां तव्हांखे चवां त सूफ़ कटियो त सूफ़ कटिजो। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अॻियां लंघियो आहे, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पर्दो मथे कयो, हज़रत ज़ुलेखा रज़ी अल्लाह ताला अन्हा औरतुनि खे चयो, ओ मुंहिंजूं अदियूं हाणे सूफ़ कटियो। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, जॾहिं सूफ़ कटियऊं, सूफ़नि जे बजाए हथ कटिजी वियनि। वक़्तन अल्लाह जो क़ुरान फरमाईंदो आहे, वक़्तन ऐदियहुन वक़ुल्न हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा। हथ कपजी विया औरतुनि जा। औरतुनि चयो, ओ ज़ुलेखा, ही त को मलाइका, ही त इंसान ही कोन, ओ यूसुफ अलैहिस्सलाम। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, जॾहिं मिस्र जे बाज़ार में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम विकिणिजे पियो, मुंहिंजा अज़ीज़ भाउ, सभिनी वाक लॻाया, वॾा वॾा सेठियूं आया, वॾा वॾा ज़मींदार आया। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ चयूं त बाबा हिकिड़े पासे यूसुफ विहारियो, हिकिड़े ताराज़ीअ जे पासे में सोन ऐं हीरा जवाहर विझो। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, हिकिड़ी औरत हुई, उहा पोड़ी वेचारी बहिराड़ीअ जी सुट कटींदी पई अचे, ढेरो कटींदी पई अचे, उनखे ढेरो हथमी हुयो। उहा औरत जॾहिं आई आहे, माण्हुनि चयो, ओ पोड़ी काॾे पई वञी? चई, अब्बा मां हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी ख़रीदार आहियां। माण्हुनि चयो, ओ पोड़ी चरी थी आहे, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे क़ीमत जी तोखे ख़बर आहे? चई, हाओ अब्बा। चयूं त हिकिड़े पासे हज़रत यूसुफ आहे, ॿिए पासे सोन हीरा जवाहर था विझजनि, इन तुंहिंजे ढेरे जी त का क़ीमत ई कान्हे का। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी वॾी क़ीमत आहे। उन औरत चयो, अब्बा मूंखे ख़बर आहे त हज़रत यूसुफ मूंखे इन ढेरे ते कोन मिलंदो, मगर मां नालो लिखारायां थी वञी त यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़रीदार आहियां। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो, जेके मुंहिंजे प्यारे नबी यूसुफ अलैहिस्सलाम जा ख़रीदार आहिनि, उहे लेन करे बीहनि, उथी बीहनि त मां रब करीम उन्हनि खे पंहिंजे प्यारे नबीअ जी मुहबत रखण वारनि खे जन्नत अता फरमाया। ओ अब्बा मूंखे ख़बर आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे मां हिन ढेरे जे एवज़ ख़रीद नथी करे सघां, पर क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं रब फरमाईंदो, उथो मुंहिंजे प्यारे यूसुफ जा ख़रीदार, उन्हनि ख़रीदारनि में पंहिंजो नालो ॻणाइण थी वञा, मां बि उन्हनि ख़रीदारनि सां उथी बीहंदुसि। मुंहिंजा मौला, मुंहिंजा रब करीम, मूं वटि ताक़त न हुई, न ज़न हो, न ज़ेवर हो। मुंहिंजा रब करीम, मां तुंहिंजे प्यारे नबी अलैहिस्सलाम जी ख़रीदारियाणी आहियां। अल्लाह महबूब प्यारे यूसुफ अलैहिस्सलाम जे सदके मूं पोड़ीअ खे बि चवंदो, पोड़ी तूं बि जन्नत में वञ। सलात मुंहिंजे साईं ते सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, हीअ पोड़ी यूसुफ जी ख़रीदारियां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे ख़रीदारनि जे लिस्ट में नालो लिखराइण आई आहे। ओ मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम, तूं त मुंहिंजे मुस्तफ़ा महबूब जो आशिक़ आहे, उहो मदीने वारो मीर जंहिंजे ॾिसण लाइ मुंहिंजा अज़ीज़ भाउ हूर परियां मलाइक ग़िलमान जिब्राइल अलैहिस्सलाम जहिड़ा जवान सभु मुंतज़िर हूंदा हुआ। मुंहिंजो महबूब त नबियनि जो नबी आहे, यूसुफ अलैहिस्सलाम जो बि मुंहिंजो आका नबी आहे। उन जे मुहबत में रुगो उथी गिचीअ में रात जो ॻारो विझी बिटाई साईं रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे त पाए पांद गिचीअ में अगण जेके अचनि अवगुण एब कचायूं ढकण थी ढकजनि, थोड़े लख हुजनि तब माफ़ियूं ॾिजनि में धिरा। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, रात जो उथी गिचीअ में ॻारो विझी मदीने ॾे मुंहुं करे सॾण तुंहिंजो कमा, तुंहिंजे सॾ सां सॾजण मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जो कमा। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, अल्लाह अकबर या रसूल हक चाहे
दस्तगीर मुजादी दबा मुझो महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदो आ मुझे उम्मती खे कंडो जे करे के मोरे में लगंदो आ मुजादी दबा दर्द तकलीफ मुझे महबूब खे मदीने पाक गुंबद खिजरा में पहुंचंदी आ मुजादी दबा तू अञा दाह अग में रड़ कंदई कोन दाह करण खां अग में मुझो महबूब तोखे जी जी चवंदो मुजादी दबा मुझो महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो आका है रहमत लिल आलमीन जो उम्मती आ मुजादी दबा जे करे को महबूब जो उम्मती नेकियूं कंदो आ सवाब जा कम कंदो आ नमाज़ूं पढ़ंदो आ रोज़ा रखंदो आ अल्लाह जो हबीब गुंबद खिजरा में खुश थी ऐं चवंदो आ मुंहिंजा उम्मती तो वादे नेकीअ जा कम कया आहिनि मुजादी दबा जे करे को उम्मती गुनाह कंदो आ त तकलीफ़ मुंहिंजे महबूब खे मदीने में ईंदी आ अदा मुझे महबूब जो उम्मती आ त नमाज पढ़ अल्लाह जे घरन के आबाद कर मुजादी दबा ही दुनिया बटरे दिया सदाई न हूंदे असांजा अब्बा काॾे विया ॾाॾा काॾे विया अमर काॾे वई मुजादी दबा हिकिड़े ॾींहुं तोखे बि मरणो आहे क़ब्र में अकेलो थी हलणो आहे उते कोई कम न ईंदो अल्लाह जो क़ुरान फरमाईंदो आहे यौम यफिरुल मर्उ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि सलात मुझे साईं ते सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सलात सलात अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुजादी दबा अल्लाह जो कुरान फरमाइंदो आहे यौम यफिरुल मर्उ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि रब जो कुरान फरमाइंदो आहे वो महशर जो मैदान जॾहिं बरपा थींदो यौम यफिरुल मर्उ मिन अखीहि तुंहिंजो भाउ तोखे कम न ईंदो पीउ पुट खे कम न ईंदो माउ धीउ खे कम न ईंदी मुजादी दबा जे करे कंहिंखां हिकिड़ी नेकी खुटी पवंदी हिते जेका जीजल अम्मा भाकुर पाईंदी आहे तोखे तुंहिंजे मथां कोसो वाव न सहंदी आहे जेकॾहिं राति जो पाणीअ जे वारे तां ईंदो आहे मुजादी दबा तोखे हथड़ा जीजल अमड़ लाए ऐं तोखां पुछंदी आहे मुंहिंजा बच्चा तुंहिंजा हथ ठरी पिया आहिनि बाहि त बारे सेक हथड़ा मुजादी दबा उहा जीजल माउ क़यामत जे ॾियारे चवंदी परे भॼ मां अॼु तोखे पुट नथी सुञाणा मुजादी दबा उते केर बि कम न ईंदो 1,24,000 अंबिया ॾे जॾहिं माण्हू ईंदा उहा उहे बि सभु चवंदा इज़हबू अला ग़ैरिही ॿिए ॾे वञो पर मुंहिंजो महबूब आमिना जो लाल चवंदो अन्न लहा घबरायो न मां मुहम्मद वेठो आहियां या रसूल दम दस्तगीर मुजादी दबा उन पंहिंजे महबूब सां मोहब्बत रखो उन जे अहल बैत सां मोहब्बत रखो उन जे असहाबन करीमन सां मोहब्बत रखो छो त उन्हनि जी मोहब्बत अल्लाह जो क़ुरान फरमाईंदो आहे त रब करीम फरमायो मुंहिंजा महबूब तूं इन्हनि खे चयो त मां तव्हां खां ॿियो कुझु बि कोन थो घुरां रुगो सिर्फ़ मुंहिंजे अहल बैत सां मुंहिंजे असहाबन सां मुंहिंजे आल सां मोहब्बत कयो अल्हम्दुलिल्लाह असां सुनन खे त सभिनि सां मोहब्बत आहे मुजादी दबा तोखे महबूब सां मोहब्बत है तूं नबियन खे मञी तूं क़यामत खे मञी तूं महबूब जे चइन यारन खे मञी तूं पीरन जे पीर अब्दुल कादिर खे मञण वारो आहे जेको सभिनि खे मञंदो आहे उन जो बेड़ो ई पार हूंदो आहे अदा अहिड़े महबूब सां मोहब्बत कजे या न कजे जेको क़ब्र क़यामत में हशर में मुझे महबूब फरमायो आहे जॾहिं माण्हू मरी क़ब्र में पहुचंदो आहे त क़ब्र में मलाइका ईंदा आहिनि मुनकर नकीर ईंदा आहिनि अल्लाह तबारक व तआला जे हबीब फरमायो हे सुवाल कंदा आहिनि मन रब्बुक व मन दीनुक व मन नबियुक मुजादी रबा जॾहिं सुवालनि जा जवाब ॾेई वेंदऊं तॾहिं बि मुंहिंजे महबूब फरमायो अञा जान कान छुटंदव
या रसूल अल्लाह जान कीअं छुटंदी मुझे महबूब फरमायो कब्र में मां ईंदो साव मूं मुहम्मद खे सुञाणंदऊं त पोइ ॿई जहान छुटी पवंदव मुजादी दबा जेकरे मुझे महबूब सां दुनिया में मोहब्बत रखण वारो आ अस्सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह पढ़ण वारो आ मुजादी दबा जने दिलबर हबीब कब्र में ईंदो मलाइका चवंदा हिन जवान जे बारे में दुनिया में छा चवंदो हूंदे जेकॾहिं आशिक़े रसूल हूंदो महबूब ते सलात व सलाम पढ़ण वारो हूंदो गिचीअ में ॻारो विझी ऐं बीही अर्ज़ कंदो ओ मलाइको इन मुंहिंजे महबूब जे करे मां दुनिया में तकलीफ़ूं ॾिठियूं गुरबत क़बूल कईसीं दुनिया जूं तकलीफ़ूं सभु कुझु मथे ते सही हिन हबीब जे लाइ पे कुशा कशाला काटियासीं अॼु त उहो असांजो ईद जो ॾींहुं आहे जो मुंहिंजो महबूब आयो आहे ऐं सभु पढ़ंदासीं त सबसे आला व औला हमारा नबी सबसे आला व औला हमारा नबी दोनों आलम का दूल्हा हमारा नबी सब पढ़ो सबसे आला व औला हमारा नबी उन महबूब जे मथां सलातो सलाम पढ़ंदासीं मुजादी रबा पर जेकॾहिं दुनिया में चवंदो हूंदो त नबी मोजड़ो नऊज़ बिल्लाह चवंदो हूंदो त नबीअ खे भित जे पुठियां ख़बर कान्हे ॿुधायो उहो निभागो महबूब खे सुञाणंदो हा इन्हनि खां बि बचो हींअर अहिड़ी हालत अथव ॾाढियूं वॾियूं तव्हां सोचींदो वॾा बुज़ुर्ग आहिनि कुरान अहिड़ो पढ़ंदा रुगो कुरान अबा निजो कुरान था पढ़ूं पर मुजादी रबा ये उहे थव जो मुझे महबूब जे वक्त में भी मुनाफिक हुआ अल्लाह जो कुरान फरमाइंदो आहे त इज़ा जाअकल मुनाफिकून क़ालू नशहदु इन्नका लरसूलुल्लाह वल्लाहु यअलमु इन्नका लरसूल वल्लाहु यशहदु इन्नल मुनाफिकीन लकाज़िबून सुभान अल्लाह मुझा महबूब ये मुनाफिक चवन था त तू अल्लाह जो रसूल आहीं अब अच्छा चवंदा हा त तू अल्लाह जो रसूल आहीं पर रब जी ज़ात बरकात फरमाए थो वल्लाहु यअलम इन्नका लरसूल मुझा महबूब ये मुनाफिक तोखे चवन था तू अल्लाह जो रसूल आहीं अब अल्लाह जो रसूल आहे न अल्लाह जो रसूल आहीं चवन था पर रब तो फरमाए मुझा महबूब मां रब भी चवां थो वल्लाहु यअलम इन्नका लरसूल तू मूं रब जो रसूल आहीं मूंखे ख़बर आहे मुझा महबूब मां अल्लाह भी चवां थो मुंहिंजो हबीब आहीं पर वल्लाहु यशहदु ओ मुझा महबूब मां शाहिदी तुंहिंजा त इन्नल मुनाफिकीन लकाज़िबून ये मुनाफिक कूड़ा अथई सुभान अल्लाह अबा उते महबूब जे दरबार में जॾहिं ईंदा न उहे चवंदा त तूं अल्लाह जो रसूल आहीं हिकिड़े दफ़े छा थियो हदीस पाक में ईंदो आहे त मुस्लमान ऐं यहूदी पाणीअ जे वारे तां टकरिजी पिया इहो पाणी वारो जहिड़ो असुल खां हलंदो थो अचे जबल तां पानी लहंदो हिकिड़ी वादीअ में उन वादीअ मां बननि में छॾींदा पहिरियां पहिरियां वादीअ जे भरिसां वाटर जे मुंड में यहूदीअ जी बनी आहे उन खां बाद में मुस्लमान जी आहे यहूदीअ मुस्लमान खे चयो मुस्लमान पहिरियां पाणी मां वहां छो त मुंड में बनी मुंहिंजी आहे हक़ मुंहिंजो आहे पोइ तूं मुस्लमान चयो न पहिरियां मां वहां आखिरी मुसलमान के यहूदीअ चयो भले फैसलो करा यहूदीअ के मुसलमान चयो अवां जो जेको फिलाणो यहूदी आहे वॾो ज़मींदार आहे वॾो तव्हां जो सरदार आहे यहूदीअ के मुसलमान चयो उन वटि फैसलो करायूं यहूदीअ चयो न मुंहिंजो जेको यहूदी आहे त वॾेरो पर रियाकारी कंदो आहे हक़ जो फैसलो न कंदो आहे जेकॾहिं हक़ जे फैसले करण वारो आहे त अवां जो नबी मुहम्मद
मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुजादी दबा यहूदन के भी खबर आ त मुझो महबूब मुहम्मद अमीना सुभान अल्लाह काफर को मुझे मुस्तफा महबूब के अमीन करे मनीदा जडे बदर वारी जंग लगी ही त जडे अबू जेल सिफू पे लगरायूं त अबू जेल खां हिकड़े काफरन जो सरदार हुयो उन पंहिंजे मुंह सां वठी पुछस ॾे ख़बर अबू जेल भला ही जेको मुहम्मद करीम आ इन में का एड़ी का गाल आहे खराब गाल अबू जेल हेडा होडा निहारियो ॾिठई त वेझो केर बि कोने उन यहूदीअ खे चयईं वॾा ॻाल्हि हक़ जी ॿुधायां आया मुखालिफ पर मुहम्मद जहिड़ो सच्चा रुको आई कोन मुहम्मद जहिड़ो को अमीन दुनिया में आहे ई कोन उन चयसि निभागा पोइ पाण बि मोचड़ा थो खाई मरी थो असांखे बि माराई थो मुजादी दबा जेके यहूदी हूंदा हुआ काफ़िर हूंदा हुआ मुनाफ़िक हूंदा हुआ भले खणी ज़ाहिर में मुखालिफ हुआ मुंहिंजे महबूब मुहम्मद जा पर अंदर में दिल सां वात सां ज़बान सां चवंदा हुआ त मुहम्मद जहिड़ो अमीन को आहे ई कोन सुभान अल्लाह उन यहूदीअ चयसि मुहम्मद करीम वटि फ़ैसिलो कराईंदासीं तव्हांजो जेको नबी आहे मुस्लमान जो बूथ किनू थी वियो छो त अल्लाह जो क़ुरान फरमाईंदो आहे वइज़ा क़ील लहुम तआलौ यस्तग़फिर लकुम रसूलुल्लाह लव्वौ रुऊसहुम इन्हनि वहाबिन इन्हनि मुनाफ़िक़नि जी निशानी अल्लाह जो क़ुरान थो ॾसे उहे इहे हूंदा अथव जॾहिं तव्हां उन्हनि जे अॻियां अल्लाह जे हबीब जो ज़िक्र कंदऊं ऐं पढ़ंदऊं त अस्सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह या उन्हनि जे अॻियां सोणे दस्तगीर जी ॻाल्हि कंदऊं या कंहिं अल्लाह जे वलीअ सोणे गाज़ी अली वर्षा जी ॻाल्हि कंदऊं अल्लाह जो क़ुरान फरमाईंदो आहे लव्वौ रुऊसहुम त उन्हनि जा बूथ किना थी वेंदा सुभान अल्लाह अमा भले तव्हां हाणे खणी चई ॾिसो न चवंदो न बा दस्तगीर जी यारी की न बूथ किनू चवंदो न अल्लाह जे हबीब खां यार अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह दुआ पढ़ी ऐं अलक मदीने दे मुंह करे ऐं गिचीअ में गारो विझी मां पंहिंजे महबूब खे सॾड़ा कंदो आं बूथ किनू थी बुछड़ो बूथ करे तव्हांखे चवंदो छा नबी को ॿुधे थो छा सुभान अल्लाह ईअं चवंदो सही सही मुजादी रबा अल्लाह जे हबीब पाक जो जॾहिं नालो जॾहिं ज़िक्र तव्हां मुनाफ़िकनि जे अॻियां कंदव त उन्हनि जा बूथ फिरी वेंदा जॾहिं उन मुस्लमान खे यहूदीअ चयो अवां जे मुस्लमान वटि नबीअ वटि फ़ैसिलो था करायूं त मुस्लमान मुनाफ़िक हुयो बूथ फिरी वियुसि पर मिड़ई चई हाओ ठीकु आहे मुजादी दवा मुंहिंजे महबूब जी दरबार में आया आहिनि ॿई ॼणा यहूदी बि आयो मुस्लमान बि आयो अल्लाह जा हबीब असांजो फ़ैसिलो कर यहूदीअ चयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ओ मुस्लमाननि जा नबी पहिरियां मुंहिंजी बनिया पाणी पहिरियां मां थो चवां त मां वहां ही मुस्लमान ज़ोरी करे चए थो त न मां पहिरियां वहा पोइ तूं वह छो त मुंहिंजो महबूब अमीन आहे अल्लाह जो क़ुरान फरमाईंदो आहे लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम सुम्मा रददनाहु अस्फल साफिलीन वहाज़ल बलदिल अमीन मुजादी दबा मुझो महबूब अमीन मुहम्मद मक्के पाक में आयो अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमीन थी आयो अल्लाह जे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने बिनी जूं ॻाल्हियूं ॿुधण खां बाद में अल्लाह जे हबीब फरमायो ओ मुस्लमान तुंहिंजो हक़ न आहे पहिरियां यहूदी आहे यहूदीअ जो हक़ आहे पाणी पहिरियां यहूदी वहे पोइ तूं मुस्लमान छो त अल्लाह जो हबीब ईअं अल्लाह फरमायो आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मुंहिंजो महबूब बिनी जहाननि जे लाइ रहमत थी आयो आहे भले मुस्लमान हुजे काफ़िर हुजे यहूदी हुजे मुनाफ़िक हुजे केर बि हुजे हर कंहिं जे लाइ मुंहिंजो महबूब रहमतल लिल आलमीन अल्लाह जे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हियुनि ॿुधण खां बाद में यहूदीअ खे चयो पहिरियां तूं
पानी व को मुसलमान वहे उहा गाल मनी जड़े बाहर निकता मुसलमान दाढ़ी के खनी मथे के खनी चई यार गाल बुध मोहम्मद का फैसलो कयो पर कारो नो इते थीस पर हल त हज़रत उमर वटि था फैसलो करायो छो त खबर हुयसि त हज़रत अमीर उमर उहो जवाना जो अल्लाह दे हबीब फरमायो इन शैतान यफिर मिन ज़िल्लिका या उमर ओ प्यारा उमर मुझे महबूब फरमाए सो सुना अमीर उमर तुझो त रब एडो शान कयो जो जे घटी खां तू हलंदो शैतान तुझे पाछू लेखे ॾिसी बि भॼी वेंदो अब आसान आहे या कोने महबूब मिठे जे प्यारन जी महबूब मिठे जे प्यारन जी असां ॻोल्हे लधी पाक गली सुभान अल्लाह दिल खोले कर सुभान अल्लाह महबूब मिठे जे प्यारन जी असां ॻोल्हे लधी पाक गली चश्मन ते रखी चुम दाहूं चश्मन ते रखी चुम दाहूं अबू बकर उमर उस्मान अली मुजारी दबा हज़रत अमीर उमर साईं जो त एडो रब शान कयो जो हिकड़े ॾींहुं मुंहिंजो महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिनन जी मां हज़रत अम्मा आशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा जे गोॾे मुबारक ते मुंहिंजो महबूब आरामिया रात जो टाइम चंड नाहे जॾहिं चंड न हूंदो तारा घणा ॾिसण में ईंदा आहिनि हज़रत अम्मा आशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा मथे जो खणी मुंहुं मुबारक निहारियो ॾिसे सुभान अल्लाह आसमान में एतिरा त तारा आहिनि जो सॼो आसमान भरियो पियो हज़रत आशा सिद्दीका अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुझा महबूब तुझे के उम्मतीअ जूं नेकियूं हिन तारन जेतिरियूं हूंदियूं हज़रत अम्मा आशा के खबर तारन जो तइदाद कंहिं कंप्यूटर के कंहिं साइंसदान के खबर ही काने वो गणी नथो सके पर अम्मा आमिना जे लाल के खबर त आसमान में सितारा केतिरा आहिनि ऐं हज़रत अम्मा आशा सिद्दीका जेको सुवाल कयो मुजारी दबा वो रुगो असहाबन ताईं महदूद न आहे मुझे महबूब के अर्ज़ कई या रसूल अल्लाह तुझे कंहिं उम्मतीअ जा मुजारी दबा उम्मत त मुझे महबूब जी क़यामत ताईं अची वई क़यामत ताईं उम्मतुनि जे अमलन जी ख़बर मुझे महबूब मदीने जे मीर के आहे हज़रत महबूबन करीमन के इहा बि ख़बर अॼु जेको जलसो धणी बख़्श कयो मुझे महबूब के इहा ख़बर त केरु केरु आया आहिनि ऐं कहिड़ा मुहम्मद ते दिल में वेठा दुरूद पढ़नि मुझे महबूब के सभु ख़बर रब ॾेई छॾी तो अब खबर आहे या काने मुझे महबूब के सब खबर मुझे महबूब के मुजादी रबा दिल में रुगो मुझे महबूब के सॾ कंदो तुझी दिल जी धड़कन जेका थींदी मुझे महबूब के उहा खबर सलात मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हज़रत अम्मा आशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुझा महबूब तुझे कंहिं उम्मतीअ जूं नेकियूं हिननि तारनि जेतिरियूं हुजनि मुंहिंजो महबूब हे निभा जॻह चवंदा न ख़बर कान्हे ईअं खणी चयां त मूंखे कहिड़ी ख़बर आसमान जे तारनि जूं तारा केतिरा आहिनि हिननि जे ॻाणाटरे जी मूंखे ख़बर कान्हे ऐं कंहिंजे अमल जी कंहिंखे कहिड़ी ख़बर अब तव्हांजे केरु भरिसां वेठो तव्हांखे ख़बर आहे छा दिलि में चई रहियो आहे
अमल जी के खबर ही न पवंदी आ अमल केड़ो के केड़ी खबर अल्लाह जानदो आ अल्लाह पंजे महबूब के जानाईंदो आ मुझे मुस्तफा के खबर आ मुजादी रबा महबूब इए चेसा त ओ आशा मुखे केड़ी खबर त मुझे उम्मती क़यामत ताई उम्मत थींदी उनन जे अमलन जी मुखे केड़ी खबर पर नन मुझे महबूब के सब खबर आ मुझे महबूब से फरमाइश आओ आशा इनन तारन जे तिरू ने क्यों मुझे प्यारे अमीर उमर जूं आहने हजरत अम्मा आशा के दिल में ख्याल थियो त जेकॾहिं हजरत अमीर उमर जूं एतिरियूं नेकियूं त पोइ मुंहिंजो बाबू अबू बकर सिद्दीक काॾे वेंदो अञा दिल में ख्याल कयईं मुंहिंजे महबूब फरमायुसि ओ आशा तूं दिल में सोची पई दिल में ख्याल पई करी त मुंहिंजो बाबू अबू बकर जूं नेकियूं काॾे वयूं मुंहिंजे महबूब फरमायुसि ओ आशा हजरत अमीर उमर जे ज़िंदगीअ जूं नेकियूं हिक पासे तुंहिंजे पीउ हजरत अबू बकर सिद्दीक जी नेकी जेकी गार में मूं मुहम्मद सां गॾु हुयो उहा उन्हनि खां घणियूं आहिनि इहे हिक पासे नेकियूं अबू बकर जी नेकी गार वारी हिक पासे सुभान अल्लाह अबा मुस्तफा के खबर आहे या कान्हे का उन पिरीअ खे सॾ कबा उन पिरीअ ते सलात पढ़बी उन महबूब ते दुरूद पढ़बो उन महबूब जा गुलाम आहियूं इहा दुआ घुरंदा कयो मुंहिंजा मौला जंहिं वक़्त में मरूं उन वक़्त मरण जे वक़्त में मुंहिंजा मौला इहा ज़बान ते हुजे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुंहिंजा मौला पोइ दम जूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पोइ पढ़ूं अॻ में तुंहिंजे दिलबर हबीब ते सलात पढ़ी तो दम ॾियूं अञा क़बर में पोइ तूं मलाइका चवनि त परे चो ही मुंहिंजे महबूब जो गुलाम अची रहियो सुभान अल्लाह अबा मुस्तफा जे गुलामी में केॾो मज़ो आहे सुभान अल्लाह खादम हुसैन रज़ीवी ॾिठो त ॿुधो बाबा हाणे गुज़ारे वियो 1 करोड़ 70 लख उन जे जनाज़े में माण्हू आया गरीब जो ॿार साइकिल ते हलण वारो पर मुजादी रबा इहे छो आया अलाए किथां पूरे पाकिस्तान मां माण्हू आया पूरी दुनिया मां माण्हू आया छाजे करे आया जो हुन जे दिल में हुन जी ज़बान ते मुझे महबूब जी मोहब्बत ही हुन जे दिल में हुन जी ज़बान ते लब्बैक या रसूल अल्लाह जी सदा हूंदी हुई मुजादी रबा इन जो नतीजो इहो निकितो त हुन जी दिल में महबूब जी मोहब्बत ही रब वरी माण्हुनि जे दिल में मोहब्बत विधी आहे हिकिड़ो मूंखे वाक़ियो यादि आयो आहे सलात पढ़ो त ॿुधाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुजादी रबा हिकिड़ो नौजवान उन सां गॾु पंहिंजो पीरासन पीउ बि गॾा अॻ में माण्हू मदीने पाक पैदल वेंदा हुआ जॾहिं रस्ते ते पहुता उन जो पीउ नौजवान जो बीमार थी पियो बीमार थियण खां बाद में जेके दोस्त गॾु हुआ साथी गॾु हुआ सभिनी चयो बा असां वञूं था तुंहिंजो पीउ हलण खां हलाक आहे लाचार थी पियो आहे असां इन जो इंतज़ार न कंदासीं मुजादी रबा साथी सभु हलिया विया जबल में छॾे विया ही नौजवान आहे उन जो पीउ आहे अल्लाह जी कुदरत आहे उन जो पीउ गुज़ारे वियो सुभान अल्लाह बस गुज़ारण खां बाद में देरी कान थी उन जे पीउ जी शिकिल सूरत मटिजी जानवर जी थी वई मुंहुं सफ़ा कारो थी वियो वीचारो परेशान रोए थो दाह ॾे त कंहिंखे ॾे बगीचीअ में ॻारो विझी मुंहिंजे महबूब ते सलातो सलाम पढ़ी सॾड़ा थो करे त मदीने जा मीर सुण मुंहिंजा सॾड़ा बर मुबारक पेर उम्मत तुंहिंजे आसरे मुझा महबूब साथी छॾे विया संगती छॾे विया या रसूल अल्लाह मां कंहिंखे चवां या रसूल अल्लाह मुंहिंजे पीउ जी सूरत तब्दील थी वई आहे मुंहिंजा महबूब मां कंहिंखे चवां त मुंहिंजे पीउ जी जनाज़ो पढ़ो मुंहिंजो पीउ मूंखे दफ़नायो या रसूल अल्लाह जेकॾहिं उहे ईंदा माण्हू या रसूल अल्लाह जेकॾहिं मुंहिंजे पीउ जो मुंहुं ॾिसंदा त छा चवंदा मुंहिंजा महबूब महिरबानी फरमा मुजादी रबा महबूब खे सॾड़ा करे करे जॾहिं तोखे बि तकलीफ़ थिए महबूब खे सॾे सॾे सुम्ह त दीदार थींदी
दिल सां सॾे हबीब पाक खे सॾड़ा करे सुम्हे थो निंडड़ी अची थी वञेसि ॾिसे सुभान अल्लाह सॼो अङण खुशबू थी वियो आहे ॻाल्हियुनि में ॻाल्हियूं अचियो थी वञनि ज़हन में सुभान अल्लाह हाँ ठाणो थे बाबा मुंहिंजा अज़ीज़ भाउ मुंहिंजो महबूब जिथे ईंदो आहे त खुशबू थी वेंदी आहे सुभान अल्लाह महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पंहिंजा गुलाम ईंदा हुआ महबूब जो जेको पघर मुबारक ॻणंदो हो उहे सहाबी सॻोरा महबूब जो पघर मुबारक खणी पंहिंजे खुशबू तेल में मिलाईंदा हुआ त तेल सॼो खुशबू हिकिड़ी औरत बोहरी आई आहे या रसूल अल्लाह मुंहिंजा महबूब मां पंहिंजे नियाणे जी शादी थी करायां सुभान अल्लाह अब तव्हां बि नियाणियुनि जूं शादियूं कराईंदा आहियो न ॾाज ॾावण अॼुकल्ह त अहिड़ो रवाज़ पइजी वियो आहे न को नव मन तेल गॾु थिए न को राधा नचे अब हे बि नियाणीअ खे ॾियणो आहे हे बि ॾियणो आहे न को वीचारे खां ॾाज तयारु थिए न को नियाणी उथारे मुंहिंजा दा मुंहिंजे महबूब ईअं न कयो मुंहिंजे महबूब जेको पंहिंजे प्यारी नियाणी जन्नत जे औरतुनि जे सरदार नियाणीअ जे महबूब जी अम्मा ख़ातून जन्नत उनखे मुंहिंजे महबूब ॾाज में छा ॾिनो असां उम्मत लाइ सबक़ आहे त ओ उम्मती जॾहिं नियाणी उथारी पंहिंजे वस आहर जेका तो में ताक़त हुजे एतिरो ॾाजो ॾे हरू भरू ईअं न आहे घर खपाए ऐं नियाणी ॾाजो ॾे पोइ पाण बि पिनंदो वठि नियाणी तुंहिंजी बि पिनंदी वठे मुंहिंजा अज़ीज़ भाउ ईअं न कयो हिकु त असां वटि मर्ज़ नियाणियुनि विहारण जो घर में 10 नियाणियूं वेठियूं ख़ुदा जो कसम आहे जे माण्हू जे घर में नियाणी वेठल आहे हुन में बरकत न पवंदी केतिरो बि माण्हू कमाए हुन जे घर में बरकत हूंदी अल्लाह शल सां मुस्लमाननि खे हिदायत ॾे उन औरत महबूबन करीमन वटि आई या रसूल अल्लाह मूं पंहिंजे वस आहर पंहिंजे नियाणीअ जो ॾाज गॾु कयो आहे मुंहिंजा महबूब बाक़ी खुशबू मां कान करे सघी आहियां या रसूल अल्लाह मूं वटि अतुर कोन्हे को महिरबानी फरमायो मुंहिंजे महबूब फरमायो सो वञ अम्मा शीशी खणी आहे उन औरत सम्झो मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि असहाबी तोहफ़ा खणी ईंदा आहिनि अतुर तोहफ़े में ॾींदा आहिनि हबीब पाक के शीशी मां मूंखे अतुर लाहे ॾींदो हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े वण जे हेठां वेठा आहिनि गर्मीअ जी मौसम आहे उहा औरत शीशी खणी आई आहे मुंहिंजे महबूब जी दरबार में मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे अनवर ते पघर आयो आहे हबीब पाक ईअं आंगुर हणी 2-3 फुड़ा पघर जा उन शीशीअ में विझी ॾिना कुझु बाहुनि मुबारकनि ताला थो मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो माही मूं मुहम्मद मिठड़े करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पघर मुबारक खणी वञी तेल में मिलाए पंहिंजी नियाणीअ खे हण तुंहिंजी नियाणीअ में खुशबू मुंहिंजा अज़ीज़ भाउ जॾहिं उहा औरत महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पघर मुबारक घर खणी आई आहे तेल में मिलाए पंहिंजे नियाणीअ खे हयईं मुंहिंजा अज़ीज़ भाउ उन नियाणीअ खां सॼी ज़िंदगी उन जे जान मां खुशबू न वई जॾहिं कंहिं घटीअ मां हलंदी सॼो घर उन जो अतुर लॻो पियो हूंदो हो मुंहिंजा अज़ीज़ भाउ किताबनि लिखियो आहे त 90 साल उन औरत जी उमिरि हुई 90 साल ताईं मुंहिंजे महबूब वारी खुशबू उन मां कान वई रुगो उन मां कान वई मगर मुंहिंजा अज़ीज़ भाउ उनखे जेको ॿार ॼमे उहो बि खुशबू वारो मुंहिंजा अज़ीज़ भाउ पोइ घर जे मथां लिखाराए छॾियऊं तव्हां किथे वेंदा आहियो लिखियो पियो हूंदा फिलाणे जो घर आहे हीअ फिलाणी मंज़िल आहे उन जगह जे मथां लिखियल हूंदो खुशबू वारो घर हवा मुझे महबूब जी रुगो ज़रड़ी मिली वने खुदा जो कसम बेड़ो ही पार थी कमा अर्ज़ वे कयो त उन नौजवान ख्वाब में ॾिठो मुझो महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया हन हबीब पाक जी ज़ियारत थियसि मुझे दिलबर नबी आमिना जे लाल फरमाइश बचा घबरा न मुझो उम्मती मां मोहम्मद तो वट आयो आहियां तुंहिंजो पीउ मूं मोहम्मद जे मथां दुरूद पढ़ंदो हुयो सलातो सलाम पढ़ंदो हुयो घबरा न मुझे
महबूब पंहिंजो हथ मुबारक यदुल्लाह फौक ऐदीहिम वो हथ मुझे महबूब जो मुजादी दवा मदीने पाक मक्के पाक मां हिजरत वारी रात अल्लाह फरमाए इज़ रमईत वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रबा रमा मुझा महबूब ये पथरियूं तो मोहम्मद न चुटियूं मगर मूं अल्लाह चुटियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह फरमाए मुझा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही तुझो हथ ना है मूं रब जो हथा मुझा अज़ीज़ भा वो हथ मुबारक मुझे महबूब जरे उन जे पीउ जे मथा फेरियो त उन जो पीउ जेको उन जो कारो थी चुको हो मुझे महबूब हथ मुबारक लात त नूर थी पियो रोशन थी पियो मुझे महबूब फरमायो मुझा उम्मती घबरा न सुबुह थींदी माण्हू पाणे ईंदा तुझे पीउ खे पाणे दफनाईंदा जनाज़ो पाणे थींदो मुझा अज़ीज़ भा सुबुह थी हज़ारनि जे तादाद में माण्हू को किथां पियो अचे को किथां पियो अचे उन नौजवान पुछियुसि अबा ॾियो ख़बर तव्हां छो आया आहियो उन शख्स खे माण्हुनि चयो ओ अब्बा तुंहिंजे सदके तुंहिंजे पीउ जे सदके जे महबूब तोखे ज़ियारत कराई आहे असांखे बि उन हबीब ज़ियारत कराई आहे महबूब फरमायो आहे मुंहिंजो उम्मती जबल में अथव वञो उन जो जनाज़ो बि पढ़ो उहो त बख़्शल आहे पर उन जे जनाज़े में जेके वियो उहो पाण बि सभु बख़्शजी वेंदो असां पाणे न आहियूं असांखे मिठे महबूब मुहम्मद मिठे मोकिलियो आहे या रसूल अल्लाह दम दस्त या अली मुश्किल कुशा मुझा अज़ीज़ भा मुझे महबूब ते दुरूद पढ़ण वारे जो त इहो मक़ाम आहे मुझा अज़ीज़ भा मूं अर्ज़ पे कयो हज़रत अम्मा आशा सिद्दीक़ा ॻाल्हि यादि आहे न भा हज़रत अम्मा आशा सिद्दीक़ा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हज़रत अमीर उमर जूं नेकियूं हेतिरियूं महबूबन फरमायो ओ आशा तोखे दिल में ख्याल थियो आहे बाबे अबू बकर जूं नेकियूं केॾां वियूं मुंहिंजे महबूब फरमायो हज़रत अमीर उमर जूं सभु नेकियूं हिक पासे तुंहिंजे पीउ जी गार वारी अबू बकर वारी नेकी हिक पासे सलात मुंहिंजे साईं ते सल्लल्लाहु या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह वो ॻाल्हि यादि आहे मुस्लमान वारी यहूदी वारी यहूदीअ चयो त तुंहिंजी मर्ज़ी फ़ैसिलो त तव्हांजे नबीअ मुंहिंजे हक़ में ॾिनो आहे चई न न मूंखे हज़रत अमीर उमर जो फ़ैसिलो क़बूल आहे यहूदीअ चयो था तुंहिंजी मर्ज़ी मुंहिंजा अज़ीज़ भा ॿई ॼणा आया आहिनि हज़रत अमीर उमर साईं जो दरवाज़ो खड़कायो हज़रत अमीर उमर निकितो आहे मुस्लमान चयो सुहिणा असां फरियाद खणी आहियूं असांजो फ़ैसिलो फरमायो हज़रत अमीर उमर साईं फरमायो कहिड़ो फ़ैसिलो आहे मुस्लमान चयो साईं पाणीअ जो वारे तां असां विढ़ी पिया आहियूं पाणीअ जो फ़ैसिलो आहे यहूदीअ चयो ओ सोना अमीर उमर अव्हां जे नबीअ फ़ैसिलो कयो आहे उन मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे ॿाहिरि निकिरी मुस्लमान फिरी वियो आहे ऐं मुस्लमान चए थो त हज़रत अमीर उमर जो फ़ैसिलो मूंखे क़बूल आहे हज़रत अमीर उमर साईं फरमायो त इते बीहो त मां घरां थी अचां थो हज़रत सैयदना उमर साईं घर मुबारक में विया घरां उघाड़ी तलवार खणी आया तलवार खणी ऐं पाण फरमाइनि था त ओ मुस्लमान ॾे ख़बर तोखे मुंहिंजो फ़ैसिलो क़बूल आहे या मुंहिंजे नबीअ जो फ़ैसिलो चई सुहिणा तुंहिंजे नबीअ जो फ़ैसिलो मूंखे क़बूल न आहे मूंखे उमर जो फ़ैसिलो क़बूल आहे पाण फरमाए मुंहिंजो फ़ैसिलो क़बूल अथई चई हा साईं तो मूंखे तुंहिंजो फ़ैसिलो क़बूल आहे हज़रत अमीर उमर साईं तलवार जो ठका करायसि त मुढी वञी परे पयसि पाण फरमायूं उमर जो फ़ैसिलो इहो अची मुस्लमाननि में ता पियो साईं घासलेती मुस्लमान उन्हनि जो साथी मरी वियो अति हंगामू कयूं सिधो मुंहिंजे महबूब जी दरबार में आया या रसूल अल्लाह हज़रत उमर नाहक क़त्ल करे छॾियो भला जे करे तव्हांजो फ़ैसिलो न पिए मई उनखे रियात ॾियां
या कुछ बियो तरीक़ो करे हाँ यकदम खणी हज़रत अमीर उमर असा जो मुसलमान मारे छॾियो आहे असांखे क़िसास वठी ॾे मुजादी दबा हज़रत महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अमीर उमर ॾे न्यापो कयो ओ उमर जल्दी पहुची वञ मुजादी दबा हज़रत अमीर उमर साईं घरां निकितो आहे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जिब्राइल खे मोकिलियो जिब्राइल वञ मुंहिंजे महबूब जी दरबार में क़ुरान खणी वञ आयत खणी वञ मुंहिंजो महबूब आयत पढ़े त मुंहिंजे प्यारे उमर जो शान रब फरमायो अञा वधे हज़रत अमीर उमर साईं घरां निकितो आहे अञा महबूब जी दरबार में पहुतो ई न आहे त जिब्राइल अची ठक कयो आहे या रसूल अल्लाह मुंहिंजा महबूब अल्लाह फरमायो आहे फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम ओ मुंहिंजा महबूब करीम अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमाए थो ओ मुंहिंजा महबूब हज़रत अमीर उमर मुसलमान के कत्ल कयो ई कोन्हे को उमर त मुनाफिक के मारियो आ या रसूल अल्लाह जेको तो मोहम्मद जो फैसलो कबूल न कंदो आ उन जे लाइ उमर जी तलवार काफ़ी हूंदी आ मुंहिंजा महबूब उमर त मुसलमान खे त क़त्ल ई कोन कयो आहे हज़रत अमीर उमर हिकिड़े मुनाफ़िक खे क़त्ल कयो आहे मुंहिंजा महबूब जेको तो मुहम्मद जो फैसलो क़बूल न कंदो आहे दिल सां क़बूल करे जेसि ताईं क़बूल न कंदो उहो ईमान वारो आहे ई कोन मुंहिंजा अज़ीज़ भाउ इहो आहे मुंहिंजे महबूब जो शान सलात पर त हिकिड़ी ॿ ॻाल्हि दस्तगीर जी ॿुधाए छॾे सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह अब ही है यारी सुभान अल्लाह जेको भी मानू अल्हम्दुलिल्लाह सा मुसलमान है सुने दस्तगीर जी यारी थोड़ी घणी हर मुसलमान कंदो आहे पंहिंजी वसियत हार सुभान अल्लाह ऐं कंदा कयो हिकिड़ो बादशाह वापारी हुयो सेठ हुयो वडेरो हुयो वापारी हुयो कपड़े जो व्यापार कंदो हुयो मुजादी रबा हर महीने मुझे पीरन जे पीर दिलबर दादुले दस्तगीर जी यारी करण वारो हुयो यारी बारी जन तुझी कई आ रिज़्क़ में बरकत तन जे पई आ यारी बारी जन तुझी कई आ रिज़्क़ में बरकत तन जे पई आ पर हुआ पंजूणा हेल दऊणा आई दे थींदा छो न अमीर तालिब मां मुझो मुर्शिद तू अब यारी कंदा आहियो वधिया आहियो या खुटिया आहियो ॻाल्हायो वधिया आहियूं अल्हम्दुलिल्लाह वो सेठ दस्तगीर जी यारी करण वारो यारी कंदो आहे हिकिड़े साल मुजादी दबा कपड़ो खणी वापार ते निकितो आहे गुलाम गॾहनि नौकर गॾहनि वापारी गॾहनि हिकिड़ी अहिड़ी जॻह ते पहुतो जिथे सीधो सामान त वठी आया तो सेठ कयो अबाज दस्तगीर जी यारी करनी पर हलवे जी देग लायो मुजादी दबा जॾहिं सामान वठी आया त हिकिड़ो ऋण पटा वारी उस पास काठी आहे कान उन्हनि नौकरनि चयो साईं देग तलायूं पर काठियूं कोन्हनि के सामान बि मौजूद आहे काठियूं कोन्हनि के उन सेठ चयो का वॾी ॻाल्हि कान्हे का दस्तगीर जे नाले ते मुंहिंजो लखन करोड़न जो कपड़ो आज बाह दई सुणे दस्तगीर जी देग लाहणी जॾहिं नौकरन कपड़े के बाह ॾिनी देग हलवे जी तैयार कयूं लखन जो सामान लखन जो कपड़ो सड़ी वियो देग तैयार थी मुजादी दबा नौकरन चाकरन दुआ घुरण खां बाद में विराए खाधऊं कुछ बची पई ऐं
रात पइजी वई सेठ चयो बाबा इते ही सुम्ही रहो सुबुह थींदी वरी सफ़र ते तयारी कबी मुजादी रबा जॾहिं रात गुज़री सुबुह थी नौकरनि चयो साईं देग में हलवो बाक़ी बचियल आहे सेठ चयो खणी अचो त खाऊं जॾहिं देग जो ढक लाहीन ॾिसनि त सुभान अल्लाह देग में हलवो न मगर हीरा जवार सोन किरोड़नि जी मालियत पई आहे हुन कई लखन जी कुर्बानी मुझे महबूब सुभाणे फरमायो मां अब्दुल कादिर जिलानी कंहिंजो थोरो रखंदो ई कोन आहियां मुझे नाले ते केरु कणू ॾींदो आहे त उनखे मां खरार ॾेई छॾींदो आहियां मुंहिंजा अज़ीज़ भाउ उहो सेठ ख़ुशि थियो चई महबूब सुभाणे मोॾे सभु कुझु मोकिले छॾियो आहे उहो अब्दुल कादिर जिलानी जेको पीरनि जो पीर आहे ॼमंदई अल्लाह जो वली सुभान अल्लाह हज़रत महबूब सुभानी जॾहिं वाइज़ फरमाईंदा हुआ तकरीद में साईं जे में लख माण्हू गॾु थींदा हुआ असां लाउड ते ॻाल्हायूं त तव्हांखे ॿुधण में अचे लाउड न हुजे त मुंहिंजो आवाज़ ई न ॿुधो तव्हां पर मुंहिंजा अज़ीज़ भाउ पीरनि जे पीर जी इहा करामत हूंदी हुई हज़रत महबूब सुभानी जॾहिं तकरीर फरमाईंदा हुआ लाउड न हा जीअं अॻियां माण्हू वेठल साम्हूं वारा सुहिणे दस्तगीर जो आवाज़ ॿुधंदा हुआ ईअं पोयां बि ईअं ई ॿुधंदा हुआ ॼण असांजे साम्हूं पियो ॻाल्हाए हज़रत महबूब सुभानी तकरीर कंदे कंदे ओचितो कॾहिं केॾीमहिल 7-8 फुट साईं मथे थी वेंदा कुर्सीअ तां मथे उॾामी बीहंदा माण्हुनि अर्ज़ कयो सोना तव्हांजे मथां वजद तारी थो थे या का अहिड़ी कैफ़ियत थी अचे हज़रत गौसल आज़म दस्तगीर फरमायो अबा वजद तारी न आहे कैफ़ियत तारी न आहे खौफ जबल आहे जेको पूरी दुनिया खे वेढ़ो पियो आहे उनजे ॿाहिरां उनजे अंदरां हिकिड़ा माण्हू रहंदा आहिनि हिकिड़ी क़ौम रहंदी आहे जंहिंखे रिजालुल ग़ैब सॾियो वेंदो आहे उहे रिजालुल ग़ैब मूं अब्दुल कादिर जिलानीअ जो आवाज़ त ॿुधंदा आहिनि मगर अर्ज़ कंदा आहिनि सुहिणा अब्दुल कादिर थोरो मथे थी त तुंहिंजी ज़ियारत बि कयूं वेठो बगदाद में हूंदो आहे खिताब कंदे कंदे पाण 2-3 फुट 8-10 फुट मथे थी वेंदा आहिनि उहो पीरनि जो पीर उन सोने दस्तगीर जे तकरीर में लख माण्हू ईंदा सुभान अल्लाह उतां जो हिकिड़ो वली सगोरो हो उन वलीअ दिल में सोचियो त जुमे जे ॾींहुं महबूब सुभाणे जी तकरीर में जुमो त पढ़ंदो आहियां पर परे वञी वेहंदो आहियां छो त देर सां वेंदो आहियां माण्हू जॻह वालारजी वेंदी आहे अॼु छो न वञी सुबुह जो फजर जी निमाज़ अब्दुल कादिर जिलानीअ जे दरबार में पढ़ा फजर जी निमाज़ पढ़ी ऐं साईं जे मेराब जे साम्हूं थी विया सोने दस्तगीर जो दीदार बि कयां सोने जी तकरीर बि ॿुधां उहो वली सगोरो सुबुह जो फजर जी निमाज़ पढ़ी ऐं मेराब जे साम्हूं थी वेही रहियो आज़ान आई जुमे जी निमाज़ जो खुतबो साईं पढ़ियो तकरीर शुरू कयई अब्दुल कादिर जिलानी तकरीर जीअं फरमाई पे उहो वली सगोरो सुबुह खां वठी वेठो ओचितो उन अल्लाह जे प्यारे जे पेट में गड़बड़ थी वई पेट में वट पजी आ पर वट बि अहिड़ो पियो हुनखे जो सोचई जेकॾहिं हिन माण्हुनि खे ॿाहिरि लताड़े ऐं ॿाहिरि वञा पर पहुची कोन सघंदुसि वाट ते हिनखे एतिरी तकलीफ़ थी वई पेट में अञा हिन सोच में हो हज़रत महबूब सुभाणे अब्दुल कादिर जिलानी पंहिंजी चादर मुबारक लाहे ऐं उछलाए उन वलीअ जे मथां विधी सुभान अल्लाह ओ वली चादर जो पयस हाणे ॾिसे थो त हिकिड़ो झंग उन झंग में आयो आहियां पाणीअ जी नहर वहे पई उन अल्लाह जे बानड़े पंहिंजी हाजत रवा कई पेशाब पड़ो जेके उनखे तकलीफ़ दूर करे उन पाणीअ सां वट करे ऐं उन खुदा जे बाने चयो त हाणे हेॾी महिरबानी थी आहे अल्लाह जे निमाज़ बरकातूं नफ़ल पढ़ा वुज़ू सारे चादर विछाए ऐं बिस्मिल्लाह करे तस्बीह हथ में हुई उहा तस्बीह वण में टंगे ऐं उन वली सगोरे बरकातूं नफ़ल पढ़ियो नफ़ल पढ़ी ऐं दुआ घुरी जॾहिं उथियो चादर में तुंहिंजी उथियो साईं खणी चादर पंहिंजे मथां लाथियसि
चादर जो लाहेस त ॾिसे त सुभान अल्लाह वेठो त साईं जे अॻियां आहियां पर जेका पेट वारी तकलीफ़ उहा ख़त्म थी वई ॾाढो ख़ुशि थियो अब ॻाल्हि सम्झ में अचेव थी न तकरीर साईं जी पूरी थी हर को घर हलियो ही बि घर हलियो 5 साल गुज़री विया उन ॻाल्हि खे 5 साल अलाए 7 साल 7 सालनि खां बाद में उन वलीअ जे इलाइक़े जा माण्हू मदीने पाक तयार थिया उन्हनि चयो ही अल्लाह जो वली हिन खे बि असां अर्ज़ कयूं त ही बि असां सां गॾिजी हले अर्ज़ कयूं सुणा तूं बि असां सां गॾु हल उहो अल्लाह जो वली बि हिननि सां गॾु सफ़र में हलियो जॾहिं 40 मेल बगदाद खे छॾे अॻिते हलिया त उन बुज़ुर्ग दिल में सोचो यार ही त मां जंग में आयो आहियां ही त मुझे ॾिठल थो लॻे माण्हू कंहिं जॻह ते वेंदो आहे वरी उते भले सालनि खां पोइ वञे पर ज़हन इंसान जो कमु कंदो यार हिते मां आयल आहियां हुन बुज़ुर्ग जे ज़हन में इहा ॻाल्हि आई त मां हिते आयो आहियां मुजादी दफ़ा अॻिते जो अञा वञे ॾिसे त उहा तस्बीह जेका उहा वण में टंगी पई आहे उहा तस्बीह खयईं तस्बीह खणण खां बाद में मके पाक विया मदीने पाक विया साल लॻी विया 8 10 12 साल गुज़री विया उन ॻाल्हि खे जॾहिं मोटी आया मदीने पाक मां हज करे उन बुज़ुर्ग चयो त सुहिणे अब्दुल कादिर जीलानी जूं महिरबानियूं हेॾियूं हज़रत पीरन जे पीर जी ज़ियारत कयां साईं सां मिला मुजादी दबा जीअं जो गोस पाक रहमतुल्लाह अलैह जे तकरीर खिदमत में आयो आ अञा हथ कोन ॾिनई अञा मिलियो कोने अब्दुल कादिर जीलानी सां ॻाल्हि कान कई थई मुझे सुणे दस्तगीर फरमाए सबा ॾे ख़बर तोखे पंहिंजी अमानत मिली या कान मिली ओ तस्बीह जेका आई पेरनि ते किरी चई साईं मूंखे मिली वई उहो पीरनि जो पीर बस हिकिड़ी ॻाल्हि करे दुआए ख़ैर मुजादी दबा बगदाद शरीफ में हिकिड़ो शख्स गुज़ारे वियो हिकिड़ो माण्हू मरी वियो उनखे पंहिंजे नौजवान पुट ख़्वाब में ॾिठो त मुंहिंजो पीउ अज़ाब में आहे चारई तरफ़ बाही बाहिया रड़ियूं थो करे दाऊं थो करे दाऊं खां बाद में ॾिसे त मुंहिंजो पुट मुंहिंजे साम्हूं आयो आहे उहो नौजवान जेको ख़्वाब पियो लहे जॾहिं पंहिंजे पीउ जे साम्हूं आयो पीउ चएसो मुंहिंजा पुट मुंहिंजा बचड़ा अॼु मूंखे हिन अज़ाब मां छॾा पुट दाह करे चई मुंहिंजा बाबा तुंहिंजूं वॾियूं महिरबानियूं दुनिया में तो मूंखे सुख ॾिना घर ठाराए ॾिनई मुंहिंजा बाबा तो बंगला कारियूं सभु सो आराम मूंखे दुनिया में करे ॾेई वे पर मुंहिंजा बाबा हिन अज़ाब खां मां तोखे नथो छॾाए सघां जेकॾहिं मुंहिंजी मिल्कियत कुर्बान थिए त कुर्बान करे सघां थो पर इन अज़ाब मां तोखे छॾाए नथो सघां उनखे पंहिंजे पीउ चयो ओ मुंहिंजा बच्चा तूं हिन खां मूंखे छॾाए सघीं थो चई बाबा कीअं तोखे छॾाए सघंदुसि चई सुबुह जो वञ अब्दुल कादिर सलात साईं ते सल्लल्लाहु वसल्लम अलैका या पानी सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चई अब्बा अब्दुल कादिर जीलानी जे दरबार में वञ सोने दस्तगीर खे चयो त मुंहिंजे लाइ दुआ घुरे हथ खणंदो वेंदो रब खे वणंदो वेंदो रब मुंहिंजो अज़ाब खणी छॾींदो मुजादी दबा उन नौजवान पंहिंजे पीउ खे चयो ओ बाबा इहो त सवलो कमु आहे सुबुह थिए सुबुह जो मां ज़रूर पंहिंजे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जी दरबार में वेंदुसि मुजादी दबा जीअं जो दर हज़रत पीरन जे पीर निहारे खिली ॾिनो हज़रत पीरन जे पीर महबूबे सुभाणे फरमायो अबा ॾे ख़बर कीअं अचण थियो आहे ऐं तुंहिंजे पीर जो ख़बर में कहिड़ो हाल हुयो चई सोना तोखे सभु ख़बर आहे पाण फरमायूं न तूं ॿुधा अर्ज़ कई सोना राति मां ख़्वाब में पंहिंजे पीउ खे ॾिठो आहे बाबो अज़ाब में आहे चारई तरफ़ बाह ई बाह आहे मूंखे बाबे मोकिलियो आहे
ऐं बाबे चयो त सोना अब्दुल कादर जीलानी दुआ घुर। हज़रत पीरनि जे पीर फरमायो ओ अब्बा मां दुआ तुंहिंजे पीउ जे लाइ कीअं घुरां, तुंहिंजो पीउ मुंहिंजो मुरीद कोन हुयो। मुझो त मुरीद कोन हुयो, पर मुझे कंहिं मुरीद जो मुरीद भी कोन थियो। भला मुरीद त न थियो ठहियो, पर कॾहिं तुंहिंजो पीउ मुझे पुठियां कॾहिं निमाज़ कान पढ़ी, न ज़ोर पढ़ी न फजर पढ़ी। भला निमाज़ त कान पढ़ी, रुगो जुमू पढ़िया, जुमू भी कोन पढ़ी। भला 12 महीने खणी ईद जे ॾींहुं मुझे ईद पुठियां पढ़िया, तॾहिं भी दुआ घुरां। पर तुंहिंजे पीउ मुझे पुठियां ईद भी कान पढ़ी आ, कीअं दुआ घुरां। मुंहिंजा उन नौजवान जे अखियुनि में पानी तरी आयो, रोई वेहे थो ऐं दिल में सजड़ा थो करे त मीरा शाह मदद थी ओखी अबेर लिल्लाह लग लतीफ चए बरपादी अॾे पेर औलाद अली शेर कर का मार मुरीदन ते। मुजादी दबा दिल दिल में सद थो करे, रोई थो वेहे। मुंहिंजो मुर्शिद अब्दुल कादर जीलानी जॾहिं उन जे अखियुनि मां गोड़ा ॾिसे थो, उन साईं जे रहमत जो दया जो शमीअ थो अचे ऐं फरमाए थो नौजवान रो न, मूंखे यादि आहे तुंहिंजो पीउ गर्मीअ में मुंहिंजे मदरसे जे मुंहिंजे आस्थाने जे अॻियां लंघियो हो। तुंहिंजे पीउ खे उञ लॻी हुई, उञ जे करे तुंहिंजो पीउ हेॾां लड़ी आयो हो। तुंहिंजे पीउ मुंहिंजे मटीअ मां गिलास पाणीअ जो पीतो हो। वञ तुंहिंजो पीउ जनम खां आज़ाद। सोने अब्दुल कादर जीलानी हथ कोन खया, दुआ कान घुरियूं, पाण फरमायूं वञ तुंहिंजो पीउ जहन्नम में न आहे, तुंहिंजो पीउ जन्नत में आहे। उन नौजवान अर्ज़ कयो ओ सोना अब्दुल कादर जीलानी तो रुगो हथ भी कोन खया, पाण फरमायूं वञ। चई साईं मूंखे कहिड़ी ख़बर। पाण फरमायूं जीअं राति ख्वाब में ॾिठो ही, अॼु राति भी ख्वाब में पंहिंजे पीउ खे ॾिसंदे तोखे सभु ख़बर पइजी वेंदी। मुजादी दबा उहो नौजवान मोटी आयो आहे, राति थी पंहिंजे पीउ खे ख्वाब में ॾिसे थो, ॾिसे त सुभान अल्लाह मुंहिंजो पीउ हिंदोरनि में लुॾे पियो, हूरूं लोॾीनि पयूं ऐं पीउ ॾिसी चयो पुट तुंहिंजी महिरबानी जो अब्दुल कादर जीलानीअ जे दरबार में वे। उन नौजवान चयो बाबा हज़रत पीरनि जे पीर अब्दुल कादर जीलानीअ दुआ त कान घुरी हुई। पाण फरमायूं अब्बा अब्दुल कादर जीलानीअ रुगो नज़र फरमाई, रब मूं तां अज़ाब हटाए छॾियो, रब मूंखे जन्नत अता फरमाई आहे। मुजादी दबा जेको मुरीद न आहे उहो रुगो पाणीअ जो गिलास थो पिए, उहो जहन्नम खां आज़ाद थी थो वञे। मुजादी दबा तूं त मुंहिंजे मुर्शिद जो मुरीद, दस्तगीर जे मुरीद जो मुरीद, यारी करण वारो अब्दुल कादर जीलानी रहमतुल्लाह अलैहि फरमायो आहे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात खामू अब्दुल कादर जीलानी पंहिंजे मुरीदन जो जेको अमाल नामू हूंदो आहे, जंहिंते गुनाह सवाब अमलन वारा लिखियल हूंदा आहिनि, उहो किताब मूं अब्दुल कादर जीलानी रब खां वठी छॾियो आहे। रब मुंहिंजे मुरीदन जो अमाल नामू मूं अब्दुल कादर जीलानी जे हवाले करे छॾियो आहे। मां पंहिंजे मुरीदन जो अमाल नामू खोली ॾिसी कोन, उन्हनि खे बिना अमलन जे जन्नत ॾे मां अब्दुल कादर जीलानी मोकिले छॾींदुसि। मुझे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आ, मुझे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आ, दर खोड़ मगर दस्तगीर न आ। तॾहिं रब फरमायो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, बेशक तहक़ीक़ खबरदार इहे अल्लाह जा औलिया उन्हनि खे को बि ख़ौफ़ न आहे, न कोई उहे ग़मगीन कया वेंदा। मुंहिंजा अज़ीज़ भाउ तव्हांखे लख लख मुबारक हुजनि जो तव्हां मुंहिंजे दिलबर दस्तगीर जी यारी कई आहे ऐं थोरो घणो यारी कंदा कयो। रब तव्हांजे रिज़्क़ में बरकत अता फरमाईंदो, रब मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाईंदो। वमा अलैना इल्लल बलाग व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल